घोटकी जे कचो बड्डे थाणे जे हद ॻोठ शहजाद भेरी जे रवासी ॻोठाणनि पारां पुलिस जे जुल्मनि ख़िलाफ़ औरतुनि ऐं मासूम ॿारनि सां गॾिजी प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज कयो वियो। ॻोठ शहजाद भेरी जे रवासियुनि इज़त भेरी, अब्दुरशीद भेरी, माई मनाज़ ख़ातून ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त 3 साल अॻु उन्हनि जे नौजान होत भेरी, प्यारो भेरी ऐं रहमत भेरी खे घोटा बिरादरी जे माण्हुनि क़तल कयो, जंहिं जवाबदारनि ख़िलाफ़ कचो बड्डे थाणे ते FIR दाख़िल कराई, पर पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाए उन्हनि ख़िलाफ़ रण ॿार ॾिनो आहे। बाक़ी पुलिस जेकी आहे घोटकी जी जेका ई थाणा हद जा आहिनि उन रूपोशन वटि रही मानी चांहि खाधियूं पैसा वतियूं मोटिया अचनि था। असांजो कोई अदल नथो अचे। अञा पुलिस असांजा माण्हू ॿधी गोलियूं हणे थी, जंगा भञे थी, त घोटनि तो तव्हां केस तो हथ खणो, बयान फेरिजो। बिरादरी असां सां न हक़ टे मुड़स मारे आ। रहमतलाल मांजो घरवारो, होत पुट मांजो, प्यारो भाउ मांजो। अवा उहे न हक़ असां सां ॾाढा ई करे मारे आ। अबा असांजी काई मदद न कई, न असांजी पुलिस कई। वरी बा उहा असांजी मदद ई कोन थी। मुंहिंजो ॾेर हो अकेलो, उनखे बा खणी गुमशुम करे छॾियऊं। त हिन महिल ताईं पुलिस असांजो को बि अदल न कयो। पुलिस जे विच में रूपोश 11 ॼणा ठहनि था, उहे सुबुह शाम पुलिस उन्हनि सां गॾु आहे। उहे रूपोश हथियार कयूं पंहिंजूं पोखा ऐं उहो संभाली था अचनि था पिया। ॻोठाणनि चीफ जस्टिस आजी सिंध DIG ऐं SSP घोटकी खे अपील कई त खुदारा बंडो पुलिस ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे खेनि इंसाफ़ ॾियारियो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।